पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जा महांगाई ते नुमाया असर पवण लगा। हफ़्तेवार महांगाई में ॿुड़ी ॾिहाई 48% वधीक इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे। वफ़ाक़ी शुमारियत खाते मुल्क में महांगाई बाबति हफ़्तेवार रिपोर्ट जारी करे छॾी आहे, जंहिं मूजिबि मुल्क में हफ़्तेवार महांगाई में ॿुड़ी ॾिहाई 49% इज़ाफ़ो रिकॉर्ड थियो, जिते महांगाई जी गॾियल सालाना शरह वधी 9 ॾिहाई 66% रिकॉर्ड कई वई। रिपोर्ट मूजिबि हिक हफ़्ते में 23 आम मुवाफ़ी जी शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो आहे। 10 शयूं सस्तियूं ऐं अरिड़हं जूं क़ीमतूं मुस्तहकम रहियूं। शुमारियत खाते जे अंगनि अखरनि मूजिबि हिक हफ़्ते में पेट्रोल जी क़ीमत 3 ॾिहाई 77% वधी वई, जॾहिं त ताज़े हफ़्ते में बसर 14 ॾिहाई 17% महांग थियो। मुर्गी जी गोश्त जी क़ीमत 3 ॾिहाई 35% इज़ाफ़ो थियो, जिते चणनि जी दाल, थूम ऐं चांहि समेत केतिरनि ई ॿियनि शयुनि जी क़ीमतुनि में पिणु इज़ाफ़ो थियो। अंगनि अखरनि में ॿुधायो वियो आहे त हिक हफ़्ते में आना 5 ॾिहाई 68% सस्ता थिया, जॾहिं त हलंदड़ हफ़्ते डीज़ल जी क़ीमतुनि में 5 ॾिहाई 15% घटिताई रिकॉर्ड थी। टमाटा 4 ॾिहाई 99 ऐं पटाटनि जी क़ीमत में 1 ॾिहाई 17% घटिताई थी। इन्ही खां अलावा खंडु, LPG ऐं केला बि सस्ता